नंढनि वापारियुनि साल 2025 खे कारोबारी सरमाएकारी बेरोज़गारी ऐं महांगाई जे हवाले सां तारीख़ जो बदतरीन साल करार ॾेई छॾियो आहे। वापारियुनि ॿुधायो त 2025 में वापारी सरगर्मियूं 60% खां बि घटि रहियूं। सियासी अदम इस्तेहकाम मुआशी बहरान खे जनम ॾिनो। मुस्तक़बिल खां मायूसी ऐं गैर यकीनी सूरतहाल सबब मकाबी मार्केट ते सरमाएकारनि जो भरोसो न थी सघियो। नवां वापारी ऐं सनअती यूनिट बि क़ाइम न थी सघिया। आल कराची वापारी ताज जे सरबराह अतीक मीर तरफ़ां जोड़ियल रिपोर्ट मूजिब साल 2025 तालाबंदी जो साल रहियो। तमाम घणी सनअतूं ऐं कारोबार जी बंदिश सबब बेरोज़गारी में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो। सरमाए जी परॾेह मुल्क मुंतक़िली जो रुझान वधी वियो। मुसलसल वधंदड़ ऐं बर्दाश्त न करण जोॻो महांगाई 2025 खे विचोले तबिके खां टिजाड़ींदड़ ख़्वाब बणाए ॾेई छॾियो। मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचाइण जा दावेदार सनअत ऐं वापार खे डिफॉल्ट थियण खां बि बचाए न सघिया। 2025 में सरकारी शोबत जी कारकर्दगी बि बदतरीन रही। नाअहली ऐं ग़फ़लत में ॿुॾल हुकुमरान परॾेही सीड़पकारनि जे नाले सां 35 परॾेही मुल्कनि जा दौरा कया, पर हिकु टको बि न अची सघियो, जॾहिं त मक़ामी सरमाएकारी बि ॿाहिरि मुंतक़िल थींदी रही। मुल्क खे मुआशी बहराननि मां कढण जे लाइ कंहिं बि क़िस्म जूं संजीदह कोशिशूं ऐं हिकमत अमली नज़र न आई। 2026 में बि परे परे ताईं परेशानियुनि जे ख़ात्मे ऐं बहितरी जी उमेद नज़र न अची रही आहे। आल कराची वापारी ताज जी रिपोर्ट में चयो वियो आहे त टैक्सिस जी भरमार, बिजली, गैस, पेट्रोल ऐं डॉलर जो बर्दाश्त न करण जोॻियूं क़ीमतूं ऐं मसनूई महांगाई जी रोकथाम न थियण जे करे मईशत मुसलसल वधण होलनाक ऐं बर्दाश्त न करण जोॻी महांगाई 2025 खे ग़रीब ऐं विचोले तबिके लाइ टिजाड़ींदड़ ख़्वाब बणाए छॾियो। मुल्क खे डिफॉल्ट खां बचाइण जा दावेदार सनअत वापार खे डिफॉल्ट थियण खां न बचाए सघिया। 2025 में सरकारी शोबनि जी कारकर्दगी बदतरीन रही।